नाज़रीन नौशर फ़िरोज़ मां वासा ख़बर शेयर कंदालू रिपोर्ट कर रहा है रिज़वान अली जुमानी। नौशर फ़िरोज़ नूर महल शादी हॉल नौशर फ़िरोज़ अरिड़हं घोटन जो इज्तिमाही शादियूं करायूं वयूं। मकतब सैयद साजिदीन तंज़ीम कराची पाकिस्तान के नामियर आलिम दीन मौलाना अरशद हुसैन जाफ़री जी अगवाणी में अरिड़हं घोटन जो इज्तिमाही शादियूं करायूं वयूं। उन मौक़े ते मौलाना राशिद हुसैन जाफ़री मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त मुल्क में गुरबत वधी वई आहे, माण्हू हिकु वेलो मानी खाइण लाइ परेशान आहिनि। उते असां अरिड़हं ग़रीब मिसकिन छोकिरनि ऐं छोकिरियुनि जी शादी कराए कोशिशि कर असां उन्हनि ते थोरो न कयो आहे, पर इहो असां ते फ़र्ज़ु आहे। इहो फ़र्ज़ु सभिनी सरहदी वारनि माण्हुनि ते थिए थो त पाड़ेसियुनि में कंहिं मिसकिन वटि ॾाजो ॾावण न हुजे त उन्हनि जी मदद कई आहे, जीअं मिसकिन बि पंहिंजी बाक़ी ज़िंदगी ख़ुशी सां गुज़ारे सघनि। हिन वधीक चयो त असां ॾाजे में उहा हर शइ ॾिनी आहे जेका कुंवार ऐं घोट खे घुर्बल आहे ऐं उन्हनि जे महिमाननि लाइ पिणु खाइण पीअण जो बंदोबस्तु कयो आहे। मुलाज़िम हुसैन मरी ऐं ॿियनि चयो त असांजी तंज़ीम रुॻो नौशर फ़िरोज़ न पर पूरी सिंध में वक़्फ़े वक़्फ़े सां अहिड़ा प्रोग्राम कराए केतिरनि ई ग़रीब घोटनि जा घर आबाद कया आहिनि। हरम सरंदी वारे माण्हू ते फ़र्ज़ु आहे त पंहिंजी वसियत हर माण्हुनि खे ख़िदमत करे। असां घोटनि कुंवारनि खे ॾाज तक़रीबन 1,40,000 ॾिनो आहे।